न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। नौशर फिरोज खान खबर शामिल कई पिया। मंसूर मलिक की रिपोर्ट मुताबिक तहरीक निफाज़ फ़िक़्ह जाफ़रिया के मरकज़ी सॾ ते पाक रसूल की न्याणी ऐं उन जे औलाद जूं क़बरूं ठाहिण ख़िलाफ़ इमाम बारगाह कसर बतूल का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली की क़यादत तहरीक निफाज़ फ़िक़्ह जाफ़रिया शहीद बेनज़ीराबाद के सदर अल्लामा समर रज़ा गदीरी, मौलाना यूसुफ हुसैनी, मौलाना मोहब अली मुनवरी, मौलाना मुर्तज़ा हुसैन मुर्तज़ा, प्रोफेसर शुआबुद्दीन शहीदी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौके ते अॻवाननि जो चवणु हो त पाकिस्तान ऐं सऊदी अरब सॼी दुनिया में इस्लाम मुफ़िया खिलाफ़ आवाज़ बुलंद करे रहिया आहिनि, पर अफ़सोस जन्नतुल बक़ी में मौजूद ख़ातून जन्नत ऐं रसूल पाक जे औलाद जूं क़बरूं ठाहे मस्मार कयूं वयूं आहिनि, जेकी 100 साल गुज़रण बावजूद उन्हनि जूं मज़ारूं ठाहिण न पयूं ॾिनियूं वञनि ऐं अॼु बि क़बरूं उस ते आहिनि। पर अहिड़ी दहशतगर्दी के खिलाफ़ वक़्त जा हुक्मरान आवाज़ बुलंद करण लाइ तैयार न आहिनि। उन्हनि जो त पाकिस्तान 1985 में सऊदी हुकूमत के एक मुआहदे तहत पाबंद कयो हो त जन्नतुल बक़ीअ जी ॿीहर तमीर कराई वञे, जंहिं ते हिन महिल ताईं अमल नाहे थी सघियो। असां वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो कयूं था त सऊदी हुक्मराननि सां ॻाल्हाए उन मुआहदे ते फौरी तौर अमल करायो वञे।